पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं त सेनेट जी नंढी चूंड में यूसुफ रज़ा गीलानी समेत पीपल्स पार्टी जा 4 उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। क़ौमी ऐं सूबाई असम्बली जो मेंबर चूंडण खां पोइ छॾियल सेनेट जे 6 सीटुनि लाइ नंढी चूंड थी, जंहिंमें पीपी 4 नून लीग ऐं चयो आहे हिक सीट खटे वरिती आहे। सेनेट लाइ इस्लामाबाद जी हिक सीट ते पोलिंग थी, जॾहिं त सिंध असम्बली जी 2 ऐं बलोचिस्तान असम्बली जी 3 सीटुनि ते वोट कास्ट थिया। इस्लामाबाद, बलोचिस्तान ऐं सिंध मां सेनेट जी सीटुनि लाइ नंढी चूंड ते पोलिंग सुबुह 9 वॻे शुरू थी, जेका शाम 4 वॻे ताईं जारी रही। इस्लामाबाद की सीट ते पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गीलानी 204 वोट हासिल करे सेनेटर चूंडी वियो। सुन्नी इतिहाद काउंसिल के उम्मीदवार एलियास मेहरबान के 88 वोट मिलिया। सिंध असम्बली में मजमूई तौर ते 124 वोट कास्ट किया विया, जॾहिं त बलूचिस्तान में सेनेट की नंढी चूंड लाइ 61 मेंबरनि वोट ॾिनो। BNP जे असद बलोच चूंड अमल के बाइकॉट जो ऐलान किया। सिंध असम्बली में पीपी उम्मीदवार असलम अबड़ो 57, सैफुल्ला धारे जो 58 वोट खड़ी सेनेटर चूंडी वियो। बलोचिस्तान असम्बली में पीपी उम्मीदवार मीर अब्दुल कुद्दूस बज़न जो 23 वोट खड़ी सेनेटर चूंडी वियो। नून लीग के मीर दोस्तीन चौमकी 17 वोट हासिल किया। JUI जो अब्दुल शकूर 16 वोट खड़ी सेनेटर चूंडी वियो। विवासी आवाज़ ॿुधाईंदा हलूं, सिंध जे भरपूर एहतजाज खां पोइ इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायत ते इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो। भरपूर एहतजाज खां पोइ इरसा चेयरमैन जे मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायत ते इरसा चेयरमैन जे मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो। वज़ीर आज़म हाउस मूजिबि ज़फ़र महमूद जे मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे नोटिफिकेशन वापसि वठण जी ख़ातिरी कराई हुई। सिंध हुकूमत ज़फ़र महमूद खे इरसा चेयरमैन मुक़ररु करण ते ख़दशा ज़ाहिर कया हुआ। अॻूणो वापडा चेयरमैन ज़फ़र महमूद तकरारी कालाबाग डैम जो हामी रहियो आहे। शहबाज शरीफ हिदायत कई आहे त सनती तरक्की लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खणी वक़्तु विञाइण बदिरां मुआशी इस्तेहकाम लाइ जल्द मंसूबनि ते अमल शुरू कयो वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठ मईशियत की तरक्की लाइ आला सतही इजलास थियो, जंहिंमें लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में ईंदड़ 5 सालनि जो मुआशी रोड में पेश किया वियो। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त नुक़सान पहुचाईंदड़ इदारनि जी तरजीही बुनियादनि ते निजकारी कई वेंदी, हुकूमती ख़र्च घटाया वेंदा, गरीब अवाम जो पैसो ज़ाया थियण न ॾिबो। वज़ीर आज़म चयो त ज़रिए शोबे में बि जिद्दत आड़े ईंदड़ 5 सालनि दौरान मईशियत खे मज़बूत कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मनसूबनि जे हवाले सां शेड्यूल ठाहे पेश करण जी हिदायत कंदे चयो त मुल्क में महांगाई, गुर्बत में घटिताई ऐं रोज़गार जी फराहमी बि रोड मैप जो हिस्सो आहे। हुन चयो त समूरनि स्टेक होल्डर्स सां प्लान ते अमल दरामद लाइ मुशावरत कई वेंदी। वक़्तु ज़ियान करण बिना मुआशी इस्तेहकाम लाइ मनसूबनि ते अमल यकीनी बणायो वञे। संदसि चवण हो त सनती तरक्की जी वाध लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खंया वञनि, गरीब अवाम जो पैसो ज़ाया थियण न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो त ईंदड़ 5 सालनि दौरान मईशियत खे मज़बूत कयो वेंदो। ज़रिए शोबे में बि जिद्दत सां फ़ी एकड़ पैदावार वधाईंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ा चीन के सदर शी जिनपिंग के ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें हुन चीन सां अमली सहकार मज़बूत करण जे अज़म जो वर्जाउ कयो। सदर मुबारकबाद वारे पैगाम ते चीनी सदर जा थोरा मञा। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ख़त में लिखियो आहे त पाकिस्तान ऐं चीन रुगो पाड़ेसरी न पर भाइर आहिनि ऐं चीन सां जटादार लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण लाइ पुरज़म आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान ऐं चीन जी मज़बूत दोस्ती इलाक़ाई अमन, इस्तेहकाम ऐं तरक्की जी कुंजी आहे। ॿई मुल्क जटादार स्ट्रेटेजिक सहकार जी कामयाबी लाइ पुरज़म आहिनि। सदर चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन इक़्तिसादी राहदारी समेत ॿितरफ़नि लाॻापनि में निमाया अॻभराई कई आहे। सदर शी जिनपिंग जी हिमायत सीपेक जी तरक्की लाइ अणचर रहंदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त तारीख़ पाकिस्तान ऐं चीन खे मुनफ़रिद रिश्ते में ॻंढे छॾियो आहे। गॾियल एहतराम, मुफ़ाहिमत ऐं गॾियल ख़्यालनि सां पाकिस्तान ऐं चीन लाॻापा मज़बूत थिया आहिनि। पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त मंशियात जी पाड़ पटी वेंदी ऐं अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतूं फ़राहम कंदासीं। सिंध वासिन वॾो मैंडेट ॾिनो आहे, संदन भरपूर ख़िदमत कंदासीं। कराची में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण DG एक्साइज़ जे ऑफिस जो दौरो कयो। एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण ऑफिस जे मसइलनि बाबति मालूमात वरिती ऐं कामोरनि खे मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास बि थियो। इजलास में सूबाई वज़ीर खे खाते जी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वई।
सेक्रेटरी एक्साइज़ आतिफ रहमान, डीजी एक्साइज़ औरंगज़ेब पंवर ऐं ॿिया गॾिजाणीअ में शरीक थिया। सिंध हुकूमत पारां एक्साइज़ खाते जो नार्कोटिक्स कंट्रोल यूनिट फ़ाल करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सूबाई वज़ीर पारां कचे शराब जे अॾनि ख़िलाफ़ बि कार्रवाई जी हिदायत कई वई। गॾिजाणी में गाॾियुनि जी रीन्यूअल खे एक्साइज़ ड्यूटीअ जी अदायगीअ सां मशरूत करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। हुकूमत पारां सिंध में ईंदड़ हफ़्ते खां मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते शर्जील इनाम मेमन चयो सॼी सिंध में मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन कराची में नार्कोटिक्स कंट्रोल यूनिट जूं 16 टीमूं फ़ाल करण जी बि हिदायत कई। एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त टैक्स अदा न कंदड़ समूरियुनि गाॾियुनि खे तहवील में वरितो वञे। सूबाई वज़ीर चयो त बिना रजिस्ट्रेशन जे का बि गाॾी शोरूम खां न निकिरंदी। ॿिए तरफ़ कराचीअ में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सेनेट जे चूंडुनि में अक्सरियत सां कामयाब थिया आहिनि। जैसे कि आपको पता है कि आज सेनेट की 2 सीटों पे इलेक्शन था सिंध में और अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी के नामजद दोनों सेनेटर्स सैफुल्लाह धारेजो साहब और मोहम्मद असलम अबरो साहब दोनों एक भारी अक्सरियत से कामयाब हुए और दोनों ने अच्छे वोट लिए। इसी तरीके से पाकिस्तान पीपल्स पार्टी आइंदा भी सेनेट के लिए पुरुम्मीद है कि पीपल्स पार्टी एक भारी अक्सरियत के साथ कामयाब होगी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त सेनेट जे ईंदड़ चूंडुनि में बि पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। शर्जील इनाम मेमन चयो त मंशात हिकु लानत आहे, उन जे ख़ात्मे लाइ जल्द कार्रवाई कंदासीं। माजी में भी इसमें काम हुआ है। एक्साइज मिनिस्ट्री ने माजी में भी बड़ी बड़ी कार्रवाइयाँ की हैं, बड़ी बड़ी कंसाइनमेंट्स पकड़ी हैं, लेकिन अभी मेरी आज भी मीटिंग थी, मेरी कल भी मीटिंग थी। हम जो हमारा नार्कोटिक्स विंग है उसको ज़्यादा एक्टिव कर रहे हैं। अगले हफ्ते से मंडे से सिंध भर में मंशात के ख़िलाफ़, मंशात फ़रोशों के ख़िलाफ़ एक भारी तौर पर एक क्रैकडाउन किया जा रहा है और वो एक मैसिव मूवमेंट चलेगी और आपको नज़र आएगी। आज भी मेरी तफसीली मीटिंग हुई है, फिर दोबारा फिर मेरी मीटिंग है इनके साथ। आपको जो हमारा नार्कोटिक्स डिपार्टमेंट है एक्साइज का वो आपको बहुत मुतल्लिक़ नज़र आएगा। आप देखेंगे कि मंशात की लानत जो कि तालीमी इदारों से लेकर, स्कूलों से लेकर, कॉलेज यूनिवर्सिटियों से लेकर अब आम लोगों के घरों में पहुंची है। इसमें आइस है जो सबसे एक गंदा नशा, फिर एक मौली नशा है इनका, और फिर ये कोकेन, चर्स और इस तरह के जितने भी नशे हैं इसके खिलाफ, इस तरह जो भी ड्रग्स हैं उनके खिलाफ एक मैसिव कैंपेन चलेगी। हुन चयो क्रैक डाउन करे तालीमी इदारनि मां बि मंशात जो ख़ात्मो आंदो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त पीपल्स पार्टी ग्रीन बसूं कराची में हलायूं, जल्द नवा रूट भी शुरू कंदासीं। ग्रीन बसेस जो कि आ चुकी थी, जो हमने ही मंगवाई थी, पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट ने मंगवाई थी, वो आ चुकी थी, लेकिन उसके बाद उसको ऑपरेशन उस तरह नहीं हो सका। तो नए रूट्स का ऐलान भी मैं इंशाल्लाह ताला विद इन 2 to 3 days मैं नए रूट्स का भी ऐलान करूंगा। पिंक बसेस को भी मजीद बढ़ाया जाएगा और बसेस का भी जिस तरह पहले आपने देखा कि 1.5 साल में अल्हम्दुलिल्लाह एक पीपल्स पार्टी ने एक डिलीवरेंस की है, तो अभी मजीद आएगी, क्योंकि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने पहले ही हमें ताकीद ये की है कि इंट्रा सिटी और इंटर सिटी बस नेटवर्क को बढ़ाएं। प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब की भी यही ख्वाहिश है। मोहतरमा फरियाल तारपुर साहिबा ने भी ट्रांसपोर्ट पे बड़ा इंटरेस्ट लिया है और चीफ मिनिस्टर साहब हिमसेल्फ वो बहुत ज़्यादा इसमें टची है। तो इंशाल्लाह ताला आपको सिंध गवर्नमेंट के तमाम महकमे पहले से मजीद ज़्यादा मुतहरक नज़र आएंगे, पहले से बहुत ज़्यादा आपको पब्लिक की खिदमत नज़र आएगी। लेकिन इस बार आपको इंशाल्लाह ताला जो रिजल्ट जो है पहले भी बहुत ज़्यादा पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट ने दिए, जिस वजह से अवाम ने हमें एक भारी मैंडेट दिया है। तो उस भारी मैंडेट का एहतराम करते हुए जैसे हमने कहा कि सिंध की आवाम का कर्जा है हम पर, उनके वो हमारा फ़र्ज़ है कि जो उन्होंने मैंडेट दिया उस पर उनकी उससे ज़्यादा हम खिदमत करें। शर्जील इनाम मेमन चयो त वज़ारतूं ॾियणु वॾे वज़ीर जो अख्तियार आहे। इतलात खाते बाबति फ़ैसिलो वॾो वज़ीर कंदो। और हाई कोर्ट महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि जे केस में दाख़िल दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। जस्टिस इश्ताक इब्राहिम की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधड़ी कई। बेंच में जस्टिस एजाज अनवर, जस्टिस SM अतीक शाह, जस्टिस शकील अहमद ऐं सैयद अरशद अली शामिल आहिनि। इलेक्शन कमीशन जो वकील सिकंदर
आई सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील बैरिस्टर अली ज़फ़र पेशावर हाई कोर्ट पहुतो। सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील बैरिस्टर अली ज़फ़र दलील ॾींदे चयो त चूंडुनि ॾींहं खां अॻु PTI खां बेट जो निशान वरितो वियो। पेशावर हाई कोर्ट तारीख़ी फ़ैसिलो ॾेई बेट वापसि करे छॾी हुई। सुप्रीम कोर्ट ॿीहर इलेक्शन कमीशन जे हक़ में फ़ैसिलो ॾेई बेट वापसि वरिती। PTI उम्मीदवारनि खे मुख़्तलिफ़ निशान ॾिना विया, पोइ बि अवाम वोट ॾिना। अदालत पुछाड़ो कयो त छा असां सॼे मुल्क जी मख़सूस सीटुनि जो मामिलो ॿुधी रहिया आहियूं, जंहिं ते बैरिस्टर अली ज़फ़र चयो त न रुगो क़ौमी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो ॿुधी रहिया आहियूं। अदालत पुछियो त अवां जो चवणु आहे त जेकॾहिं हिकु पार्टी इलेक्शन न विढ़े त पोइ पॉलिटिकल पार्टी हूंदी। पॉलिटिकल पार्टी त सीटूं खटण लाइ इलेक्शन में हिसो वठंदी आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त सियासी पार्टी खे मख़सूस सीटूं मिली सघनि थियूं, आज़ाद उम्मीदवारनि खे न। सुन्नी इतिहाद काउंसिल जे चेयरमैन तब्बाड़ बि आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ी। विवासे अवा के ॿुधाईंदा हलू एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू सां बहरीन नेशनल गार्ड जे कमांडर मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान गरियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं गरियल सहकार ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। ISPR मूजिब बहरीन जे कमांडर पाक फ़िज़ाइया जी साइबर कमांड जो बि दौरो कयो। बहरीन जे कमांडर पारां पाक फ़िज़ाइया जे अहलकारनि जी बेशुमारानी महारत जी वाखाण कई वई आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू पाकिस्तान ऐं बहरीन विच में लाॻापनि जी मज़बूती ते ज़ोर ॾिनो आहे। ISPR जो चवणु आहे त बहरीन जे कमांडर खे पाक फ़िज़ाइया जी ऑपरेशनल तयारियुनि ते ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर नवाज़ शरीफ जे पुटनि हसन ऐं हुसैन नवाज़ जा 3 रेफरेंसिस एवनफील्ड अल अज़ीज़िया मिल्स ऐं फ्लैगशिप रेफरेंस जा गिरफ़्तारी वारंट रद्द करे छॾिया ऐं 50,000 रुपयनि जी ज़मानती मचलकन एवज़ ज़मानत बि मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ जा 3 रेफरेंसिस ते ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट रद्द करण ते ॿुधणे थी। रेफरेंस में मफ़रूर हसन ऐं हुसैन नवाज़ एहतसाब अदालत में पेश थिया ऐं एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राना आॾो सरेंडर कयो। शुरूआती ॿुधणी दौरान मुआविन वकील अदालत खे ॿुधायो त हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ जो वकील काज़ी मिसबाह ॿई अदालत में मसरूफ़ आहे। 12 वॻे ताईं पेश थींदो, जंहिं ते जज नासिर जुनेद नवाज़ राना चयो त अदालत हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ खे अॼु ताईं रिलीफ ॾिनो आहे। हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ अॼु अदालत साम्हूं सरेंडर कनि। वक़्फ़े खां पोइ ॿुधणी ॿीहर शुरू थी। हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ पंहिंजे वकील काज़ी मिसबाह सां गॾु अदालत में पेश थिया। बाद में एहतसाब अदालत हुसैन नवाज़ ऐं हसन नवाज़ जा गिरफ़्तारी वारंट रद्द कंदे 50,000 रुपयनि जी मचलकन एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। बेवासे परडेही ऑफिस जी तर्जुमान ममताज़ ज़ेरा बलोच जो चवणु आहे त GSP+ वापार लाइ इंतिहाई अहम आहे। पाकिस्तान जा यूरोपी यूनियन सां तमामु वेझा लाॻापा आहे। मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त असांखे अमेरिका में 20 मार्च ते थियल ऐवान जे मेंबरनि जी सब कमेटी जे इजलास जी ॼाण आहे। अमेरिका में गिरफ़्तार माण्हुनि जी पाकिस्तानी शहरियत बाबति फ़िलहाल का अपडेट नाहे मिली। हिन ॿुधायो त पाकिस्तान OIC परडेही वज़ीरनि जी इजलास में फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻाल्हायो हो। असां सम्झूं था त फ़लस्तीन ते मढ़ियल जंग खे बंदि थियणु घुरिजे। परडेही तर्जुमान भारतीय हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त भारत पंहिंजे मुल्क में अक़लियतुनि खे तहफ़ुज़ ॾे। विभासे खे ॿुधाईंदा लुतर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, अॻूणे MPA आसिफ अली शाह ऐं ज़राअत वारे सेक्रेटरी सैयद एजाज़ अली शाह सां संदन अमर जी वफ़ात ते ताज़ियत कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवड़ पहुची अॻूणे MPA आसिफ अली शाह जी अमर जी जनाज़ी नमाज़ में शिरकत बि कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह अॻूणे MPA सैयद आसिफ अली शाह ऐं ज़राअत वारे सेक्रेटरी सैयद एजाज़ शाह सां संदसि वालिदा जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई। उन मौक़े ते सैयद हाजन शाह, सैयद मोहम्मद शाह, ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन अमानुल्लाह शहाड़ी, टाउन कमेटी भानसीदाबाद जे चेयरमैन मोहम्मद सिद्दीक़ मेमन, सरदार हाकिम खान नूहानी, पीर शफ़ीक अहमद, मखदूम ज़मीर हुसैन, सैयद अलाबख्श शाह समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। अमेरिकी सामूंडी जहाज़ इंडियाना पोल्स पारां कराची जे बंदरगाह जो ख़ैर सगाली दौरो कयो वियो।
ISPR जो चवणु आहे त कराची आमद ते पाक बहरिया जे इख्तियारनि जहाज़ याजियां कई दौरे जो मक़सद ॿिन्ही सामूंडी फ़ौजुनि में गॾियल राब्तनि खे हथी ॾियणु आहे। दौरे में ॿितरफ़ी राब्ते ऐं सहकार खे हथी ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। पाक फ़ौज तर्जमान इदारे मूजिबि दौरे दौरान ॿिन्ही सामूंडी फ़ौजुनि विच में सामूंडी मश्क बि थी। पाक बहरिया ख़िते जी सिक्योरिटी ऐं अमुन लाइ हर वक़्तु तयारु आहे। लाड़काणे में खावड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल थी वियो। लोहर कॉलोनी में मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि गोलियूं हणी नौजवान खे अब्बास खावड़ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। वारसन ज़ख़्मी खे खणाए ट्रॉमा सेंटर मुंतक़िल कयो, जिते नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। पोस्टमार्टम बाद मढ़ वारसन हवाले कयो वियो। हिंगोर जा मां 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल टैक्सी ड्राइवर जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। वारसन पारां मुगवी जे बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुरस्कार नमूने गुम थियल टैक्सी ड्राइवर अहमद हुसैन चांवरी जे अगवा जी तस्दीक थी वई। मुगवी जे वारसनि तरफ़ां नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वारसनि जो चवणु आहे त ॾुखारियुनि फ़ोन करे नौजवान जी बाज़ियाबी लाइ 10 लख रुपया भुंग तलब कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मुगवी जे अगवा जी हिंगोरजा थाणे ते NC दाख़िल कराई आहे। हुन नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदन नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। नवकोट लॻ ताज़ो शादी करे आयल 25 सालनि जो घोट पुरस्कार नमूने गुम थी वियो, जंहिंजो पतो नाहे पइजी सघियो। घोट मगन जे पीउ मेवो भील जो चवणु आहे त पुटु 6:30 वॻे घरां ॿाहिरि निकितो हो, जेको घर वापसि नाहे मोटियो। खेनि शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। हिननि चयो आहे त पुलिस खे इतला बावजूदि का अॻु भराई नाहे थी सघी। हैदराबाद जी एहतसाब अदालत करप्शन केस में नामज़द हेस्को जे 9 मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। एहतसाब अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ 1-1 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ हेस्को मुलाज़िम फज़ल रहमान मेमण, अहमद खान, रियाज़ अहमद पठान, मोहम्मद इस्माइल, फ़हीम खान, माजिद हुसैन फरज़ाना, रेखराज ऐं साहिर खान जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। वाज़िह रहे त 2 ॾींहं अॻु FIA 9 करोड़ रुपयनि जी करप्शन इल्ज़ाम हेठि 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। मोहनजोदड़ो रोड ते ट्रैक्टर ड्राइवर जी ग़फ़लत सबब हादसे में फौत थियल 3 ॼणनि जे वारसनि वटि मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। वारसन काफ़िले में आयल मौज़ूद माण्हुनि खे मान ॾींदे ड्राइवर खे 3 ॼणनि जो खून माफ़ करे छॾियो। ट्रैक्टर ड्राइवर जान आलम नुनारी सैयद ऐं पाक किताब खणी मेड़ मिंथ काफ़िलो वठी हादसे में फ़ौत थियल अहमद अली खेड़ो संदसि ॾोहिटे साजन ऐं बिस्मा जे वारसनि वटि पहुतो। वारसनि मेड़ में आयल मौज़ूद माण्हुनि खे मान ॾींदे ट्रैक्टर ड्राइवर खे 3 ॼणनि जो खून माफ़ करे छॾियो। वाज़िह रहे त 5 ॾींहं अॻु मोहनजोदड़ो रोड ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फ़ौत थी विया हुआ। मटियारी में असिस्टेंट कमिश्नर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे आम वाहिपे जी शयुनि जा अघु मालूम कया। AC अब्दुल सत्तार शेख मुख़्तलिफ़ दुकाननि, सब्ज़ी, फ्रूट ऐं गोश्त मार्केट जो दौरो करे रेट लिस्ट चेक कई। असिस्टेंट कमिश्नर चयो त रमज़ान जे बाबरकत महीने में आवाम खे रिलीफ ॾियारण में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। हिन चयो त कोशिश आहे त मुक़रर अघनि ते शयूं विकिरो करण लाइ दुकानदारनि खे पाबंद कयो, न त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। गढ़ी यासीन जे असिस्टेंट कमिश्नर सिंध फूड अथॉरिटी जी टीम पारां ॾखण जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे वधीक अघु वठंदड़ ऐं गैर मयारी शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ते ॾंड मुक़ररु कया विया। AC असदुल्ला खोखर जी अगवाड़ी में सिंध फूड अथॉरिटी जी टीम ॾखण शहर जो ओचितो दौरो करे सब्ज़ी ऐं परचून जी दुकान ते सरकारी रेट लिस्ट ते अमल न करण ऐं गैर मयारी शयूं विकिरो करण ते दुकानदारनि ते ॾंड मुक़ररु कया। हिन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हो त रमज़ान शरीफ़ में महांगाई ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो आहे। हुन चयो त वधीक अघु वठंदड़ ऐं गैर मयारी शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि मथां ॾंड लॻायो वियो आहे। जाम साहब में यूटिलिटी स्टोर ते मुबैना तौर गैर मयारी अटे जे विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि पारां सैयद इब्राहिम शाह, कामरेड बुगटी, नज़ीर मजिदाणो, अब्दुल हकीम चांडियो, अल्लाह ॾिनो मजिदाणो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त यूटिलिटी स्टोर ते मिलंदड़ अटो गैर मयारी आहे। हिन नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी यूटिलिटी स्टोर ते मयारी अटो फ़राहम कयो वञे। मीरपुर साकरे में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन मुलाज़िमनि पारां इब्राहिम शोरो, रियाज़ शेख, अली बलोच, नसीबुल्ला ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त रहियल पघारूं न मिलण करे
हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿिए पासे हवा खे ॿुधाईंदा हलूं बाडरे भरपासे में तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि कणिक जी बीठल फसल खे कापारी धक रसड़ सबबि आबादगार ऐं हारियुनि जे अहंजनि में इज़ाफ़ो थी वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मक़बूल अहमद कांधड़ो। मौसम जी तेज हवा सां तूफ़ानी वसकारे बाडरे ऐं भरपासे में बीठल सवे एकड़नि ते कणिक जे फसल खे कापारी धक रसियो आहे। आबादगार ऐं हारियुनि पारां महांगा ॿिज ऐं ब्लैक ते विकिरो थींदड़ भाण वठी कणिक जी पोखाई कई वई हुई। मथां वरी बरसात आबादगारनि ऐं हारियुनि जी अहंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। उन सिलसिले में हारियुनि ऐं आबादगारनि आवा टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कल्ह बरसाति पई आहे, हिन में असांजे पकल फसल खे कापारी धक अची वियो आहे। असांजो हेॾो ख़र्चु थियल आहे, मज़लूम माण्हू आहियूं, हारी आहियूं, असांजो कीअं जान थींदो। इहे वॾो नुक़सानु पियो आहे असांखे। 6,500 रुपया शई बोरी आहे, 15,000 रुपया कारे जी बोरी, वॾो ख़र्चु थियल आहे, असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। 3 ॾींहं खां ॿियों ॾींहुं आहे बरसाति वसे पई पई। असां ग़रीब माण्हू हारी आहियूं, मज़दूरी भरियूं था पिया, हे हो हे सभु ज़्यान लॻो पियो आहे। काॾों आणींदासूं, काॾे वेंदासूं। भाण महांगा, ॿिज महांगा, असां जो ज़्यान थी वियो आहे तमामु घणो। असां मुराद अली शाह खे चऊं था त कणकुनि जी विज़िट कराई वञे ऐं जेको असांजो नुक़सानु थियो आहे उन जे ज़रिए असांखे मदद कई वञे असां सां। असांजो कणिक में भाण ॿिजनि जे ज़रिए असांजो तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे। तंहिंजे करे कणिक जो कुल रेट बीहारियो अथनि 4,000 रुपया। 4,000 रुपयनि में छा थींदो? असांजो त ज़्यान थी वियो आहे तमामु घणो। असांजे वसारनि खे अपील आहे त मदद कई वञे। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त आबादगारनि ऐं हारियुनि जे थियल नुक़सान जो अज़ालो करे कणिक जे इमदादी अघ खे वधायो वञे त हारी आबादगार ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघे। मक़बूल अहमद कांधड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, बाडरे। ख़बरुनि जो वक़्तु ताईं पुॼाणी ते पहुतो। वॾे ख़बरुनि अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़।